अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभु तारीफ़ूं उन पालनहार जे नाज़ सां जे ॿिन्ही जहान खे पैदा कयो, जेको हर शइ जो मालिक ख़ालिक़ आहे। संजा उस्ताद साथियो, अॼु तव्हांखे मुखातिब थियण जो मक़सदु इहो आहे त अॼु सो कार्ड मर्कज़ पारां इलेक्शन खां भॼी करे वरी पंहिंजी कूड़ी इलेक्शन कमेटी ठाहे गुज़िरियल 5 सालनि ताईं पेटलफ संजय उस्ताद जो जेको नुक़सानु कयो आहे, जेका तबाही कई आहे, बख़ुदा उहा गुज़िरियल 75 सालनि में उन जी मिसाल मिलणु मुश्किल आहे। पोइ बि जेकॾहिं असां संजय उस्ताद इन जे कूड़े फ़िरबन ऐं इन्हनि रिटायर माफ़िया जे जुर्ग जे ज़रिए जेका इलेक्शन कमेटी ठाही हुई आहे हींअर बि, ऐं गुज़िरियल 5 सालनि ताईं इन्हनि रिटायर माफ़िया जेका हे तिलकनि जूं ज़िलनि जूं मर्कज़ जूं करोड़नि में वठी कमीशनूं खाई उहिदा न, उन्हनि गुज़िरियल 5 सालनि में संजय प्राइम उस्ताद तंज़ुमन जेको हशर कयो आहे, उहो आउं हाणे कहिड़ो बयानु कंदुमि, मूंखां वधीक तव्हां हाणे सम्झो था। वरी बि इन्हनि छा कयो आहे, इंडस्ट्री डिपार्टमेंट खे गलीर तौर ते इलेक्शन कमेटी जोड़े ॾिनी हुई, जंहिंमें साईं गुलाम रसूल महर नाला ॾिना, साईं जतोई साहिब नाला ॾिना, सिकंदर साहिब। उन खां पोइ जॾहिं हे फील्ड में विया त हिनखे ख़बर पई त इलेक्शन हाराए वेंदासीं। उन खां पोइ यकदमि रिटायर माफ़िया जे चवण ते यू टर्न वरितुमि ऐं पंहिंजे ॾिसूं त हाणे अचे त उहिदनि त कोन था अचूं, उन जे करे जेके हाई कोर्ट जी हुकूमत इंडस्ट्री डिपार्टमेंट इलेक्शन कमेटी जोड़ी हुई, जंहिंजा नोटिस निकिता हुआ, गाज़ी खान जमाल मरकज़ी ऑफिस में इंडस्ट्री डिपार्टमेंट खां हलफ़ खयो, उहे उनखां हटाए उनखे रिटायर माफ़िया चवण खे फिरायो त पोइ हाणे इलेक्शन त कोन खटींदासीं, हाणे छा करियूं। पोइ हिननि वरी कूड़ियूं सिंधी वर्किंग कमेटी सॾायो, वरी हाई कोर्ट जा कूड़ा पंहिंजा हथां था ऑर्डर जारी कयूं त हाई कोर्ट जो, हालांकि हाई कोर्ट जूं पटिशनूं हेसि ताईं 5 रद्द करे चुकी आहे। हिनखे हेठां त शिकस्त आई आहे। हाणे हे ॾिसंदा हाणे इक़्तिदार खे कीअं अॻिते करियूं। हिननि पूरे सिंध में छा कयो, इंडस्ट्री डिपार्टमेंट जे पारां जेको इलेक्शन जी शेड्यूल जारी कई हो, उनखां अॻे शेड्यूल कारीगर करे कढियो अथनि। संजय उस्ताद साथियो, इहो इलेक्शन जो शेड्यूल इनखे इदारा हुकूमत क़ाबिल क़बूल न हूंदो। पेटलफ सिंध इंडस्ट्री डिपार्टमेंट वटि 1951 में मोहरम जान मोहम्मद जमाली रजिस्टर कराई, ऐं जेका गुज़िरियल बाडी हुई, हिननि जी सो कार्ड कूड़ियूं बाडियूं हुयूं, उहे बि 3 सालनि जे लाइ 5 सालनि लाइ ज़ालिम वेही रहिया ऐं मजबूर थी हाई कोर्ट हिनखे घर भेड़ो कयो, न त हे वञण त तयारु कोन हुआ। हाणे उहो सभु छुटा। जॾहिं तव्हांखे गुज़िरियल इलेक्शन जेका 5 साल पहिरीं थी, उहा त इंडस्ट्री जे नोटिफिकेशन थी, जेका गुज़िरियल तलकनि जूं ज़िलनि जूं भाॼियूं मरकज़ जी भाॼी हुई, उहा उन जो नोटिफिकेशन इंडस्ट्री कढियो। हाणे इंडस्ट्री वरी गैरआइनी थी वई आहे। संजय उस्ताद खे हिननि सिर्फ़ु हमेशह बेवकूफ़ ठाहियो आहे। ऐं हींअर हुननि छा कयो, 30,000 तलक जो सिटी जो टाउन जो चंदो पिया वठनि। यार इहो ज़ुल्म आहे, 30,000। हिननि गुज़िरियल 5 सालनि में संजय उस्ताद खे फूरियूं ऐं लुटियो आहे। कॾहिं मेंबरशिप जे चंदो 1000 रुपया, त कॾहिं तहरीक जो चंदो, त कॾहिं कूड़ा चंदा। हिननि तंज़ीम जी तबाही करे छॾी आहे। ख़ुदा संजय उस्ताद खे अपील आहे, केर बि हिननि जे इलेक्शन कमेटी में हिसो न वठे। हा, हिसो उहे वठनि विया जेके आइंदे ॾिसण में असां किरी पवंदासीं, फ़ाक़ो कंदासीं। पोइ हिन गज ते हिकिड़ो ड्रामो ठाहियो आहे, वरी बि संजय उस्ताद खे फुरण जो, जे हाणे हे हमेशह लाइ वठंदा, हाणे हे आइन कोन करे। ऐं हिननि बाक़ाइदा जेका पोइ पेट्रोल खे 2 धाड़ियुनि में विराए छॾियो अथनि। इन जो लानताणो हिन कयो आहे। उहे रिटायर माफ़िया जेके जंहिंजे लाइ हे सोनी चिड़िया बनल जेके उहिदेदार आहिनि, उन जे चवण सभु कुझु थी वियो। उन लाइ आउं संजय उस्ताद खे अपील मोदबाना अपील गुज़ारिश कंदुसि त जेका इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफ़ां सईद मुमताज़ शाह जो शेड्यूल जारी कयल आहे, उन शेड्यूल ते अमल कजे। उहो इदारनि वटि क़ाबिल क़बूल हूंदो। संजय उस्ताद जेके चाहियो था संजय उस्ताद ख़ुशहाल थिए, तंज़ीम ख़ुशहाल थिए। मूंखे उहिदे जो शौक़ु न अथव, बख़ुदा मुंहिंजो इलेक्शन कमेटी में को मेंबर न आहे, बख़ुदा। पर आउं तंज़ीम जे भले लाइ, उस्ताद जे भले लाइ, तलीम जे भले लाइ संजय उस्ताद खे अपील थो करियां, हे जेके अॼोको शेड्यूल जेके फार्म भरण पिया, इहे एजेंट जा थो, इहे उस्ताद जा ज़ालिम
दुश्मन अथव इन 5 सालनि में उस्ताद सां ज़ुल्म कयो आहे ऐं इन में जेके नौजवान को बहकावे में अची चइबो आहे आउं ज़द में जीअं इलेक्शन थो करियां त उनखे इलेक्शन में खटणु कोन ॾींदा उहो 5000 वोट खणंदो हे माफ़िया जेके रिटायर माफ़िया जा जेके दादला अथव न उस्ताद दुश्मन जेके उस्तादनि खां मोकल ते पैसा वठनि रिटायरमेंट ते पैसा वठनि पेंशन ते पैसा वठनि इन जो रोज़गार इहो आहे इहे कॾहिं कोन खटणु ॾींदा इहे उनखे खटा चवंदा जेके नौजवान हे कूड़ी इलेक्शन में बीहे थो त हुनखे खटणो कोन था भले 5000 वोट खणे हे 500 वोट खणंदा त हिनखे रिज़ल्ट मिलंदी ख़ुदा सोचो ही पैसो हराम जो न आहे पुराणे उस्ताद साथियो तव्हांजे पघर जो पैसो आहे 30,000 रुपया हिन किथे चंद जा ॾींदो इहो क़ाबिल क़बूल कोन थो जेका इलेक्शन इंडस्ट्री डिपार्टमेंट कराए पई उन में हिसो वठो तंज़ीम खे मज़बूत करियो ऐं हिननि खे रिटायर माफ़ियुनि खे जेकॾहिं हींअर हू रिटायर माफ़ियूं पंहिंजे नाजात मक़सद में कामयाबु थियूं त सिंध जो प्राइम मिनिस्टर उस्ताद ऐं पेट लाइ हमेशह लाइ भोॻींदी रहंदी मुंहिंजी इहा मूंखे गुज़ारिश आहे त अचो सभु गॾिजी पंहिंजी तंज़ीम खे बचायूं हिननि माफ़िया रिटायरनि खे बचायूं 5 सालनि तां ज़ालिम ज़ुल्म कंदड़ जेके उहिदेदार हुआ उन खां तंज़ीम खे बचायूं जे उस्ताद जे सिंध जे पटेल